नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे काज़ी अहमद मां ख़बर ॾींदा हलूं त काज़ी अहमद फ्रांस मुल्क जे सदर पारां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुस्ताख तौहीन वारा खाका जारी करण खिलाफ काज़ी अहमद जे सियासी समाजी ऐं सिविल सोसाइटी पारां हाफ़िज़ नूरुद्दीन क़ादरी, अली खान जतोई, मौलाना दिलदार अली ताहिरी, मौलाना सॼण अली ताहिरी, बाबू सरफराज राजपूत ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एडमोर पेट्रोल पंप वटां एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रैली शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी तालके प्रेस क्लब अॻियां पहुती, जिते फ्रांसी सदर खिलाफ छिती नारेबाज़ी कई वई ऐं मथे हज़ारे लानतूं वसायूं वयूं ऐं मुज़ाहिरीन फ्रांसी झंडे खे पेरनि हेठियां लताड़े खेसि बाहि ॾेई साड़ियो। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां मुस्लमान अमन पसंद आहियूं, असां कंहिं बि मज़हब खिलाफ़ घटि वधि न ॻाल्हाईंदा आहियूं, पर जेके फ्रांस मुल्क पारां रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी कई आहे उनखे कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। हिननि चयो त असांजे माल जान सभु हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां कुर्बान आहिनि। हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़मत इज़्ज़त हुर्मत लाइ असां पंहिंजी जान ॾियण लाइ तयार आहियूं। असां हुकूमत पाकिस्तान खे अपील था करियूं त पंहिंजे मुल्क मां फ्रांसी सफ़ीर खे फौरन निकाली ॾिनी वञे ऐं फ्रांसी शयुनि जो मुकमल बाइकाट कयो वञे। अल्लाह कुरान में फरमायो वलिल्लाहिल इज़्ज़त वलि रसूलिही वलिल मोमिनीन, तमाम इज़्ज़त अल्लाह जे लाइ, तमाम इज़्ज़त रसूल जे लाइ, तमाम इज़्ज़त मोमिननि जे लाइ आहिनि। तव्हां जंहिं गुस्ताख खाकनि ठाहिण सां का रसूलुल्लाह जी इज़्ज़त घटिजंदी कान। अॼु हिन मुसलमाननि जे बल्कि हिन में हिंदू भी शुमार आहिनि, उनजे दिलि खे बि चयो पहुतो आहे असां हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कयूं था त फ्रांसी जी सफ़ीर खे फौरी तौर ते मुल्क मां निकाली ॾिनी वञे ऐं असां पंहिंजे शहरनि खे बि मुतालबो कयूं था त तव्हां जेके बिस्कोट आहिनि, जेके फ्रांस जूं जेके शयूं आहिनि त अख़लाक़ी तौर ते तव्हां सोशल मुकमल बाइकाट कयो। असां गवर्नमेंट पाकिस्तान के मुतालबो था कयूं त जेके भी फ्रांस जूं शयूं या जेके भी हिते असां वटि पाकिस्तान जे मुल्क में खपनि थियूं उन्हनि जो बाइकाट कयो वञे ऐं जेको फ्रांस जो जेको आहे सफ़ारतखानो उन जे सफ़ारतकार खे मुल्क मां निकाली ॾिनी वञे। सदर पाकिस्तान खां ही मुतालबो था कयूं हिन रैलीअ जे सूरत में, हिन जुलूस जे सूरत में त असांजे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में जेका फ्रांस कुत्ते उन मुल्क जे सदर, उन्हनि जे वज़ीर आज़म, उन्हनि जे अवाम मुंहिंजे महबूब आका जे शान में जेका गुस्ताखी कई आहे उनखे जल्द खां जल्द उन मुल्क खां बाइकाट कयो वञे। मक़सद आहे त असां मुसलमान आहियूं, असां जिन बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे उन्हनि जो हिकु ईमान आहे त काइनात हिकु पासे, दुनिया जूं सभु हस्तियूं हिकु पासे हुजनि, पर आमिना जे लाल जहिड़ो को इंसान को नबी न थी सघियो आहे। पर अॼु हिन दौर में हिन वक़्त में जेके कुत्ता फ्रांस जे मुल्क में ऐं मुल्क जे सदर वारनि असांजे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ जेके घटिया अल्फाज़ ॻाल्हाया आहिनि, खाका बनाया आहिनि, असांजी दिलि हिन वक़्तु गैरत में आहे। ऐं फ्रांसियो ख़बरदार रहो, जेकॾहिं तव्हां लो लाख जे शहंशाह जे लाइ हिन वक़्तु बुरा भला लफ़्ज़ ॻाल्हाया, पाकिस्तान जो बच्चो पंहिंजो जान ॾेई करे पंहिंजे नबी जी मोहब्बत में जान सार थियण लाइ तैयार आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।